इस्लामाबाद में पीटीआई के एहतजाज के मुंह ॾियण लाइ सख़्त तरीन कदम खणण जो फैसलो। महीननि लाइ कलम 144 लागू। घरू वज़ारत तरफ़ां सिक्योरिटी इदारनि खे मुकम्मल तौर तैयार रहण जी हिदायत। विगोड़नि में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त तरीन कानूनी कार्रवाई करण जो फैसलो। कौमी एक्शन प्लान बाबत एपिक्स कमेटी जो इजलास। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि इजलास में अमन अमान की सूरत हाल ते गौर। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, डीजी ISI की अमन अमान की सूरत हाल ते ब्रीफिंग। सीनियर सूबाई शहरील इनाम मेमन जो चवणु आहे त सिंधु दरिया मथां केनाल ठहण ते सिंध खे सख़्त ख़दशा। सिंधु दरिया मथां 9 केनालनि ख़िलाफ़ सिंध सरकार जो मौक़िफ़ वाज़े आहे। मुआशी हालतूं बेहतर थी रहियूं आहिनि। स्टॉक मार्केट में तेज़ी आहे। तहरीक इंसाफ़ खे मुल्की तरक्की हज़म न थी रही आहे। कुछ माण्हू डिजिटल दहशतगर्दी करे आहिनि। हथियारनि जे ज़ोर ते मुल्की सियासत में कुछ नथो मंझराए सघिजे। सेनेटर फैसल वोडा जो आहे त परॾेह मां मुल्की मामलनि में मुदाख़लत कई पे वञे। पीटीआई बानी जी आज़ादी लाइ सभु ड्रामा थी रहिया आहिनि। केपी मां सरकारी मशीनरी आणे वफ़ाक़ ते हमले जी ॻाल्हि करे पे वञे। तहरीक इंसाफ़ जूं पॉलिसियूं मुल्की तरक़ीअ में रंडक आहिनि। 24 नवंबर ते कंहिंखे बि आज़ादी न मिलंदी। गंडापुर पैगाम खणी कंहिं वटि वियो आहे। मुल्की दिफ़ाई निमाइश आइडियाज़ 2024 कराची में शुरू। 4 ॾींहनि जी दिफ़ाई निमाइश में 350 खां वधीक परॾेही वफ़दनि शिरकत। ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ मुल्कनि जा वफ़द दिफ़ाई निमाइश मां फ़ाइदो हासिल कंदा। टेक्निकी समेत अहम मामलनि ते गौर कयो वेंदो। पाकिस्तान ज़िम्मेवार मुल्क ऐं दुनिया में अमन लाइ किरदार अदा करे रहियो आहे। इलाइक़ाई अमन, समाजी इक़्तिसादी तरक़ी लाइ राब्तनि खे हथी ॾियणी पवंदी। आइडियाज़ निमाइश मुल्की दिफ़ा पैदावार के हथी ॾियण में मददगार साबित थींदी। सिंध टीवी नेटवर्क जे स्तर ते 1 दिसंबर ते मज़हबी भाईचारो। असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मैशत जे सिरे हेठि ऐलानियल सकाफ़ती ॾियारो वेझो ईंदे ई तैयारियूं जारी। नंढनि वॾनि शहरनि में अजक ऐं टोपिन जे विकिरे में इज़ाफ़ो। सकाफ़ती शयुनि जा स्टॉल क़ाइमु। ड्रखण वेझो घर भित किरण सबब पीउ ऐं पुट दबजी फोत। ॻोठ अली आबाद थही में यार मोहम्मद पुट अब्दुल्ला थहीम दम धणी हवाले कयो। मलीर में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान पुलिस जे ॻोठाणनि में चकरियूं। लठबाज़ी 10 खां वधीक माण्हू गिरफ़्तार। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस कदी ॻोठनि खे ॾाहे ज़ुल्म करे रही आहे।